اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وآله وأصحابه وأهل بيته وبارك وسلم. الحمدللہ اوائیں اساں جی اجوکی ہی گرجانی ایکڑی عظیم نسبت جے سلسلے میں آہے جو ہن مدرسے میں ہن مسجد میں کچھ نونہال نیگرن قرآن شریف یاد فرمایا ہے ऐं किन नाज़रा क़ुरान जी तकमील फरमाई आहे। उन सिलसिले में अवां असां हिते गॾु थिया आहियूं। इहा हिकिड़ी अज़ीम निस्बत आहे क़ुरान शरीफ़ जे तकमील जे सिलसिले में गॾु थियणु। दुनिया में केतिरा इज्तिमात शादियुनि जे सिलसिले में हूंदा आहिनि, के गाननि ऐं साज़नि जे सिलसिले में हूंदा आहिनि, के बेफ़रमाननि जे सिलसिले में गॾिजाणियूं हूंदियूं आहिनि, पर अवां असांजी जेकी गॾिजाणी आहे उहा हिकिड़े अज़ीम निस्बत जे सिलसिले में गॾिजाणी आहे। जो हदीस पाक में अचे थो त अहिड़ी मजलिसनि खे ॻोल्हण जे लाइ अल्लाह जा मलाइक सगोरा आसमान खां हेठि लही ईंदा आहिनि। वो अल्लाह ताला उन्हनि मलाइकनि खे फरमाईंदो आहे त मलाइक वञो इन ज़िक्र जूं क़ुरान शरीफ़ जे उन तिलावत जे जूं मजलिसूं फरमाबरदारी जूं मजलिसूं वञी करे ॻोल्हियो। वो अल्लाह जा मलाइक सगोरा उहे आसमान तो लही सिर्फ़ इन इज्तिमाअनि ऐं इन्हनि गॾिजाणियुनि जे लाइ उते ईंदा आहिनि। पोइ जॾहिं हिकिड़ा मलाइक अहिड़ियूं मजलिसूं अहिड़ा इज्तिमाअत ॾिसंदा आहिनि, उते पहुचंदा आहिनि, पोइ ॿियनि मलाइकनि खे सॾु कंदा आहिनि त फलाणो अचो जंहिं मक़सद जे लाइ अल्लाह तव्हांखे ज़मीन ते मोकिलियो आहे उहो मक़सदु हिते आहे। पोइ अल्लाह जा मलाइक सगोरा उन्हनि मजलिसनि में शरीक थियनि था पिया ऐं उन मजलिस जे मथां रहमतियूं वसाइनि था पिया ऐं उन मजलिस खे कड़ो चाढ़े घेरे उन्हनि जे चौधारी उन्हनि जे अंदरि अची वेहनि था पिया। ऐं जॾहिं उहे मजलिसूं ख़तम थियूं थियनि, दुआ थिए थी पई, वो अल्लाह जे दरबार में वञनि था। अल्लाह ताला उन्हनि को पुछा थो फरमाए त ॾियो ख़बर मलाइको काॾों था अचो, हालांकि रब साईं सभु कुझु ॼाणे थो। पोइ मलाइक सगोरा अर्ज़ था करनि साईं अवां जे बाननि ॾांहुं था अचूं जेके क़ुरान शरीफ़ जे ॿुधण जे लाइ गॾु थिया, क़ुरान शरीफ़ जे पढ़ण जे लाइ गॾु थिया। पोइ मलाइको छा पिया चवनि, मुंहिंजा बाना जैसे अवां जा बाना अवां को जन्नत घुरनि पिया। अल्लाह ताला पुछा तो फरमाए तो उन्हनि जन्नत ॾिठी आहे, जैसे ॾिठी त कोन अथऊं। पोइ अल्लाह ताला फरमाए तो ॾिस न त पोइ जैसे अञा वधीक घुर करनि हा। पोइ अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाए तो मलाइको जिन मुंहिंजे बाननि जन्नत ॾिठी कोन्हे, ॾिसण खां सवाइ बि जन्नत जी घुर करनि था पिया, अवां शाहिद हुजो मां इन्हनि बाननि खे जन्नत ॾेई छॾी। ॿियो छा पिया घुरनि, जैसे ॿियो जहन्नम खां पनाह पिया घुरनि, अल्लाह असांखे जहन्नम खां बचाए। अल्लाह ताला फरमाए थो त उहा जहन्नम बाननि ॾिठी आहे, जैसे ॾिठी त कोन अथऊं, ॿुधी अथऊं। जेकॾहिं ॾिसंदा त पोइ जैसे अञा वधीक उन खां पनाह घुरनि हा। पोइ अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाए थो त मलाइको अवां शाहिद रहो जिन मुंहिंजे बाननि जहन्नम ॾिठी कोन्हे, न ॾिसण जे बावजूद उन जहन्नम जी पनाह था घुरनि, अवां शाहिद हुजो त मां इन्हनि बाननि खे जहन्नम खां निजात ॾेई छॾी। पोइ कुझु मलाइक अर्ज़ था करनि अल्लाह उनमें अवां जा बाना सभु आया हा क़ुरान ॿुधण जे लाइ,
पर कुछ माना उन्हनि में अहिड़ा बि हुया जो उन्हनि जे क़ुर शरीफ़ जे ॿुधण जो गर्ज़ कोन हुयो। उन्हनि जो मक़सदु हुयो त उन मजलिस में कुझु माण्हू वेठा हुआ, उन्हनि में उन्हनि जो कमु हो, वो इन नीय सां वेठा हुआ त इहो हमरा उथे त मां उन खां पंहिंजो कमु उहो चवां ऐं कमु वठां। उन जो ॿुधण मक़सदु कोन हो। वो अल्लाह ताला फरमाए थो, ए मलाइको हुम क़ौमुन ला यस्का जलीसुहुम, इहा मां अल्लाह जी अहिड़ी त प्यारी क़ौम आहे, अहिड़ा त प्यारा बान आहिनि जेको उन क़ुर जे ॿुधण जे लाइ न आयो हुजे पर कंहिं पंहिंजे गर्ज़ सां आयो हुजे, पर उन मजलिस में वेठो मां अल्लाह उनखे बि महरूम कोन फरमाईंदुसि। इहा अवां असांजी मजलिस एॾी बाबरकत उहा मजलिस आहे जो अवां असां उन मजलिस में वेठा आहियूं। ये क़ुर शरीफ़ जी मजलिस आहे जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि उस्तादनि जे लाइ, उन्हनि शागिर्दनि जे लाइ जेके क़ुर शरीफ़ पढ़नि ऐं पढ़ाइनि था, उन्हनि जे लाइ हिन हदीस में फरमायो, हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान तो रवायत फरमाए तो पाण फरमायो, खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह, तव्हां मां बहितर में बहितर, भले में भलो उहो माण्हू आहे जेको क़ुर शरीफ़ सिखे ऐं ॿियनि खे सेखारे। वो उलमा इकराम ऐं मुहद्दिसीन इन जूं तस्रीरूं ज़िक्र फरमायूं आहिनि त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इत जेकी भेट ॾियनि था पिया त भले में भलो तव्हां मां उहो आहे जेको क़ुर सिखे ऐं सेखारे। आया इहा भेट शामिल दुनियावी तालीम में, उनमें त थी नथी सघे। हिकिड़ो माण्हू इंजीनियरिंग पढ़े, ॿियो क़ुर पढ़े, हर माण्हू चवंदो त भलो क़ुर वारो। हिकिड़ो माण्हू डॉक्टरी पढ़े, ॿियो क़ुर पढ़े, हर माण्हू चवंदो त भलो क़ुर वारो। हिते जेको नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़िक्र था फरमाइनि त भलो कंहिंखां भलो, पोइ उलमा उन जी वज़ाहत फरमाई आहे त हिकिड़ो माण्हू नफ़िली इबादत तो करे, ज़िक्र तो करे, हिकिड़ो नफ़िल तो पढ़े, हिकिड़ो ॿियो भलाईअ जा कम तो करे, फर्ज़ियात खे छॾे करे, हिकिड़ो माण्हू ज़िक्र करे, ॿियो क़ुर पढ़े ऐं क़ुर पढ़ाए। इते नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त ॿिन्ही मां बहितर ऐं भलो क़ुर पढ़ण वारो ऐं क़ुर पढ़ाइण वारो आहे। हिकिड़ो माण्हू नफ़िल तो पढ़े पियो निमाज़, ॿियो माण्हू क़ुर सेखारे थो ऐं क़ुर सिखे थो। हाणे ॿई इबादतियूं आहिनि। हाणे ॿिन्ही मां भलो कहिड़ो? पाण फरमाए जेको क़ुर सिखे ऐं सेखारे, छो त हे क़ुर शरीफ़ ज़िक्रनि जो सरदार आहे, सभिनि ज़िक्रनि जो सरदार क़ुर शरीफ़ आहे। अल्लाह ताला क़ुर शरीफ़ खे बि ज़िक्र कोठियो आहे, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। तंहिंजे करे ही बि वॾो ज़िक्र आहे क़ुर शरीफ़। त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन जे लाइ ज़िक्र फरमायो त खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह। अहिड़ी तरह इल्म आहे। हिकु हदीस शरीफ़ में अचे थो त हिकिड़ो माण्हू हज़ारो नफ़िल पढ़े, हज़ारो नफ़िल पढ़े, उनखे हज़ारो नफ़िलनि में केतिरो सवाबु मिलंदो। हेॾो हिकिड़ो माण्हू इल्म जो हिकिड़ो मसइलो सिखे, हलाल ऐं हराम, जाइज़ ऐं नाजाइज़, हिकिड़ो मसइलो उन सिखियो, होॾो हज़ारो नफ़िल पढ़े, अल्लाह ताला हज़ारो नफ़िलनि पढ़ण वारे खे एतिरो सवाबु न ॾींदो जेतिरो हिकिड़े मसइले जे सिखण वारे खे अल्लाह सवाबु अता फरमाईंदो। तॾहिं हदीस शरीफ़ में अचे थो त हिकिड़ो फ़क़ीह, हिकिड़ो आलिम ऐं ॿियो आबिद हुजे, इबादत कंदड़, पर हिकिड़ो आलिम हुजे फ़क़ीह, इहो शैतान जे मथां हज़ार आबिदनि खां वधीक इहो सख़्तु आहे। छो त हिन वटि इल्म आहे, हिन वटि क़ुर शरीफ़ जो इल्म आहे। पोइ क़ुर शरीफ़ जे इल्म सां पंहिंजो बि शैतान खां बचाव करे सघे थो ऐं ॿियनि खे बि उन शैतान खां बचाए सघे थो पियो। तंहिंजे करे मशहूरु आहे हिकिड़ो वाक़ियो, हिकिड़ो फ़क़ीह, हिकिड़ो आलिम
निमाज़ पढ़े पियो ऐं ॿियो हिकिड़ो आबिद मस्जिद में सुतो पियो हो को अल्लाह जो नेक बंदो जो आयो मस्जिद इबादत जे लाइ शैतान खे ॾिठईं त उहो मस्जिद जे दरवाज़े ते ॿाहिरि बीठो हुयो उहो शैतान सां ॻाल्हाए करे उन चयो त शैतान मस्जिद जे दरवाज़े ते बीठो आहे अंदरि नथो वञे चई अंदरि नथो वञा मुंहिंजो गर्ज़ आहे त इहो जेको निमाज़ पढ़े थो न इनखे निमाज़ में मूंखे भुलाइणो आहे निमाज़ में कमी कोताही कराइणी आहे पोइ चई अंदरि छो नथो वञे वञेसि न चई इन जे भर में आलिम सुतो पियो आहे मां जेकॾहिं महिनत करे उनखे निमाज़ में भुलाईंदुसि पोइ इन फ़क़ीह ऐं आलिम खे उथारे उहो मसइलो पुछंदो त मुंहिंजे निमाज़ में हीअ ग़लती थी पई आहे पोइ उहो उनखे मसइलो उहो सही ॿुधाईंदो पोइ उन ग़लतीअ जो इज़ालो कंदो वरी निमाज़ खे सही करे छॾींदो पोइ मुंहिंजी उहा महिनत सॼी बेकार वेंदी त माना फ़क़ीह ऐं आलिम खां शैतान एॾो डिॼे थो पियो तंहिंजे करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि आलिमनि ऐं उन्हनि इल्म वारनि जी इहा फ़ज़ीलत ज़िक्र फ़रमाई आहे त उहे शैतान जे मथां एॾो भारी आहिनि पोइ तॾहिं हदीस में अचे थो पियो त शैतान समुंड जे मथां तख़्त विछाईंदो आहे जेको इब्लीस आहे शैतान उहो समुंड जे मथां पाणीअ जे मथां तख़्त विछाए वेंदो आहे पोइ शाम जो जेके शैतान गुमराह करण जे लाइ ऐं फितना फ़साद फैलाइण जे लाइ ज़मीन में मोकिलींदो आहे पोइ उन्हनि खां रिपोर्ट वठंदो आहे त अॼु तव्हां केतिरो कमु कयो ऐं केतिरनि खे गुमराह कयो पोइ शैतान अची करे शाम जो उहे रिपोर्ट ॾींदा आहिनि असां अॼु हीअ गुमराह कयोसीं फलाणनि खे हीअं क़तल करायोसीं फलाणनि खे हीअं जहिड़ो करायोसीं पोइ शैतान उनखे शाबाश ॾींदो आहे कंहिंखे कहिड़ी शाबाश कंहिंखे कहिड़ी शाबाश पोइ उन शैतान हिकिड़ो मंडो हो उन शाम जो अची करे उन शैतान खे उहा कारगुज़ारी ॿुधाई त साईं अॼु मां हिकिड़ो कमु कयो आहे तालिबुल इल्म वञे पियो इल्मु पढ़णु पोइ उन जे दिलि में इल्म जी नफ़रत विधसि क़ुर शरीफ़ जे पढ़ण खां उनखे परे कयसि पोइ ईअं उनखे भुलाए करे मां इल्म खां महरूम कराए घर वापसि आंदुसि उन मंडले शैतान जॾहिं वॾे शैतान खे इहा ॻाल्हि कई त उहो शैतान वॾो उथी उन सां भाकुर पाए उन जे निल्ड ते चुमी ॾिनई चई पुट कमु ई तूं वॾो करे आयो आहीं ॿियनि अहिड़ा सुठा कम कोन कया आहिनि ॿिया शैतान नंढा उन खां नाराज़ थी वियासीं असां तलाकूं ॼारायूंसीं असां क़तल करायोसीं फलाणो फलाणो कमु करायोसीं असांखे शाबस न ॾिनव हिन हिकिड़े तालिब खे उन इल्म खां क़ुर खां फेरे घर मोटायो उन खां महरूम कराई अवां उन ते एॾो ख़ुशि थी करे उनखे शाबस ॾेई भाकुर पाए तव्हां चुमी ॾिनी आहे पोइ शैतान उनखे चयो त अव्हांखे मां प्रैक्टिकल नमूने सां हिन जी उहा अहमियत तव्हांखे ॼाणायां थो पियो पोइ ॿियनि शैताननि खे वठी जंहिं एतिराज़ कयो सुबुह जो कंहिं रस्ते ते बीठो पोइ रस्ते ते बि माण्हू मुस्लमान निमाज़ ते वञनि पिया पोइ उन खां उन शैतान ॿियनि नंढनि शैतान सां गॾु मसइलो पुछो फलाणा बीहो त 2 मिंट मसइलो त ॿुधायो चई कहिड़ो चई यार जल्दी पुछ निमाज़ जो टाइम थी वियो आहे चई हीअ जेकी शीशी आहे अलाह साईं भला इन में उठ मां पाए सघे थो नंढड़ी शीशीअ में उठ हुन वीचारे वटि इल्मु कोन हुयो ज़ाहिरी दीनदार हुयो उन जवाबु ॾिनो त हाणे उठ केॾो वॾो शीशी केतिरी नंढी अलाह साईं कीअं हिन उठ मां पाईंदो चई हल बाबा हल तुंहिंजो बि ईमान वियो वरी ॿियो आयो टियों आयो उन्हनि वटि इल्मु कोन हो आख़िर में हिकिड़ो आलिम अचे पियो क़ुर शरीफ़ जो उनखे इल्मु हुयो पोइ शैतान उन खां पुछा फरमाए मौलवी साहिब भेजाए त साईं हिकिड़ो मसइलो आहे चई कहिड़ो चई अलाह ताला हिन शीशीअ में उठ मां पाए सघे थो पोइ उन आलिम सगोरे क़ुर वारे उनखे ॾिसी गुस्से में तेज़ अखियूं करे उनखे चई त फलाणा तूं त लॻे थो को शैतान आहे ही शीशी छा ही उठ छा
अल्लाह तबारक व तआला जेकॾहिं चाहे त 7 आसमान 7 ज़मीनूं इन शीशीअ मां वहे सघे थो पियो। पोइ शैताननि खे ॿुधाए ॾिठो आलिम ऐं गैर आलिम में, क़ुरान वारे ऐं गैर क़ुरान वारे में ॾिसो केॾो फ़र्क़ु आहे। मां इन खे कीअं चुमी ॾिनी, हक़ ते ॾिनी। इहो तालिब जेकॾहिं क़ुरान पढ़े हा ऐं इल्मु पढ़े हा, पाण त असां खां ईमान बचाए हा, पर हज़ारनि ॿियनि जो बि ईमान बचाए हा। तंहिंजे करे वॾो कमु इन शैतान कयो आहे जो तालिब खे क़ुरान खां फेरे उनखे ॼटु करे छॾे। त अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे हिन शहर में, हिन ॻोठ में इल्म जो ॾीओ अल्हम्दुलिल्लाह दुखी पियो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेको उहो तव्हां क़ुरान शरीफ़ जे तालीम जो वणु हयो हो, पौधो हयो हो, अवां ॻोठ वारनि उस्तादनि दिलि सां उन जी ख़िदमत करे, आबियारी करे, उनखे पाणी ॾेई, उन तां पौधे खे, मेवेदार खे एतिरो तयारु कयो आहे जो हाणे उहो पौधो, उहो वणु मेवो ॾियणु शुरू कयो अथई, जंहिंजो अल्हम्दुलिल्लाह ही नतीजो आहे जो अॼु हिन इदारे में क़ुरान शरीफ़ जा हाफ़िज़ तयारु थिया आहिनि। जो हाफ़िज़ तयारु थिया आहिनि इहो ॼण उन मेवेदार वण जो हिकिड़ो मेवो आहे जेको अल्हम्दुलिल्लाह अवां जे ख़िदमत सां, अवां जे महिनत सां ऐं उस्तादनि जे महिनत सां उहो मेवो तयारु थी चुको आहे। ऐं अनक़रीब इंशा अल्लाह उहे मेवा ॻोठ वारा खाईंदा। ऐं इंशा अल्लाह जॾहिं उहो जवान थी चुको आहे त हर साल इहो मेवेदार वणो पियो मेवा ॾींदो रहंदो। अवां जी ख़ुशि नसीबी आहे, अवां खे मुबारक आहे जो अल्हम्दुलिल्लाह हाणे उन वण मेवेदार मेवो ॾियणु शुरू कयो आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हांजे इन महिनत, अवां जी कोशिश ऐं उस्ताद जे इख़लास, उन जे महिनत खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मां वरी बि उन्हनि हाफ़िज़नि ऐं उन्हनि तालिबनि जिन क़ुरान पूरो कयो आहे उन्हनि खे ऐं उन्हनि जे वालिदैन खे मुबारक ॾियां थो पियो। ऐं ॻोठ वारनि खे मुबारकूं हुजनि जो अल्हम्दुलिल्लाह क़ुरान शरीफ़ जा हाफ़िज़ ऐं ॿिया क़ुरान शरीफ़ पढ़ंदड़ हाणे उहे तयारु थी चुका आहिनि। इंशा अल्लाह वरी इहे वरी ॿिए हंधि क़ुरान जी ख़िदमत कंदा। आहिस्ते आहिस्ते इंशा अल्लाह इन दीन जो माहौल पैदा थींदो वेंदो। अल्लाह ताला तव्हां ई असांजे अचण खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। व आख़िर